एतिकाफ़ में कहिड़ी महल वेहणो आहे, जेको सुन्नत एतिकाफ़ आहे। हिकु आहे नफ़ली एतिकाफ़। नफ़ली तव्हांजी मर्ज़ी आहे, जंहिं माल बि वेहो, जंहिं मस्जिद में वेहो, मस्जिद में दाख़िल थी करे जेतिरी देर वेहो, तव्हां नियत कयो नवैतुल एतिकाफ़ मा दुमतु फी हाज़ल मस्जिद, मां एतिकाफ़ जी नियत कयां थो जेसीं ताईं मस्जिद में मौजूद आहे। इहो नफ़ली एतिकाफ़ आहे ऐं इन जे लाइ रोज़ो हुजण बि ज़रूरी न आहे। जेको रमज़ानुल मुबारक जो आख़िरी अशरे जो सुन्नत एतिकाफ़ आहे, इन में रोज़े जो हुजणु ज़रूरी आहे। रोज़ो टुटो, एतिकाफ़ ख़तम। चाहे औरत हुजे, औरत जेकॾहिं एतिकाफ़ में घर में वेठी आहे, तबई तक़ाज़े जे करे जेकॾहिं उनजो रोज़ो टुटी वियो, मेंसिस जे करे रोज़ो ख़तम थी वियो, त उनजो एतिकाफ़ बि ख़तम थी वियो। रोज़ो शर्त आहे। त एतिकाफ़ में केड़ी महिल वेहणो आहे? 20 रोज़े जी शाम जो सिज लहण खां पहिरियां पहिरियां मस्जिद में एतिकाफ़ जी नीयत सां दाख़िल थियणो आहे। 20 रोज़े जी शाम जो सिज लहण खां पहिरियां, सिज लही वियो, मग़रिब जो टाइम दाख़िल थी वियो, तव्हां पोइ जेकॾहिं मस्जिद में दाख़िल थींदव त इहो सुन्नत एतिकाफ़ न आहे, इहो पोइ नफ़ली एतिकाफ़। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, 10 ॾींहं वेहो, 9 ॾींहं वेहो, 5 ॾींहं वेहो। जेको 10 ॾींहंनि जो सुन्नत एतिकाफ़ आहे, उन में ज़रूरी आहे त 20 रोज़े जी शाम जो सिज लहण खां पहिरियां पहिरियां मस्जिद में एतिकाफ़ जी नीयत सां दाख़िल थियणो आहे।